अस्सलामुअलैकुम दोस्तों, जीअं त असांजा दोस्त आयल आहिनि ऐं असां लाशारी जेको मके में कमु कंदो आहे, ॿिया असांजा दोस्त आहिनि दुबई वञी पसंदि कंदा आहिनि मंठार लाशारी ऐं उन खां सलाहदीन चांडियो ऐं जेको अथव बाबर चांडियो। दोस्तो ॻाल्हि हीअं त तव्हां ॾिसो था पिया पाकिस्तान जा हालात कीअं आहिनि अॼुकल्ह। जेको अथव तेल जॾहिं लहंदो आहे चढ़ंदो आहे त पेट्रोल वारा छा कंदा आहिनि जो उनखे बंदि करे छॾींदा आहिनि, पोइ सॼो अवाम परेशान। हाणे ॿाहिरि मुल्कनि में ईअं न आहे, हाणे इहो सिर्फ़ु कमु असांजे मुल्क में ई आहे, छो जो न साण सेटअप आहे ऐं जे पेट्रोल पंप सभु वॾनि माण्हुनि जा आहिनि, उहो हुते ज़ख़ीरा करे गॾु करे पोइ आवाम खे अहिड़ा परेशान कंदा आहिनि। जेकर का गवर्नमेंट हुजे एक्शन खणे न हिननि जे मथां, हिननि खे जेको अथव 5-5 साल हिननि खे सज़ा ॾियनि, हिन जा लेसण रद्द कनि ऐं हिननि जे मथां 20-20 लख हिननि जे मथां जेको अथव ॾंड रखनि, छो जो हे माण्हू खे अहिड़ा परेशान था कनि। हे लहे चढ़े त पेट्रोल पंप बंदि करे छॾनि, हेॾो वॾो अवाम परेशान लॻो पियो आहे। असांजे मुल्क जो को सेटअप ई कोन्हे, को कंहिं बि शइ ते माना ज़ाब्तो नथो अचे। ऐं उन खां अलावा ॿियनि मुल्कनि में जेको अथव औरतुनि खे जेको अथव हल्कियूं सल्कियूं नौकरियूं ॾींदा आहिनि। इहे बांग्लादेश में त अलाए घणा हज़ार जेको अथव आहिनि, इहे जेको अथव मायूं जन खे दोस्तो जॾहिं खां वठी हे हुकूमतूं जेके अचनि थी पियूं, जेको अथव शरीफ़ बिरादरानो ज़रदारी, त उन टाइम खां वठी असांजी आवाम खे हिननि जेको अथव पिनण जेको अथव सेखारे छॾियो आहे ऐं पिनण ते लाइ छॾियो अथनि। हाणे जेके 2-2 हज़ार ॾियनि, 500 ॾियनि, 3-3 हज़ार ॾियनि ऐं जेके अथव 10-10 हज़ार ॾियनि, यानी की पिनण वारी आदत विझी छॾियूं असांजी हिन क़ौम में। त हाणे जंहिं मुल्क में जेको अथव पिनण हूंदो, तव्हां ॿुधायो मुल्क तरक़ी कंदो? जे हिननि खे अगरि करिणो आहे त मुल्क में जेके पैसा ॾियनि था माण्हुनि खे, इहे पैसा ख़र्च करे जेको अथव महांगाई खे ख़तमु कनि ऐं जेका बेरोज़गारी ख़तमु कनि, नौकरियूं ॾियनि माण्हुनि खे, सरकारी नौकरियूं ॾियनि। हे सिर्फ़ु माण्हुनि खे अहिड़ो व्यवस्था कनि जीअं को कमु न कनि, सिर्फ़ु पिया पिननि। असां जेको अथव उन टाइम खां वठी पिनण ते लॻा पिया आहियूं, जॾहिं कोन हिननि जूं हुकूमतूं अचनि थियूं पियूं। पहिरियों त इहो हुयो ई कोन, हे जॾहिं ॿई अचनि था पिया माण्हुनि खे पिया जेको अथव पिनाइनि था पिया। हाणे हिन ॿिन्ही जे विच में जॾहिं ख़ान साहिब जो आहे, हिननि जा पोल पथरा थी पिया। हाणे सभु मुल्क हिनखे सुञाणे वेंदा चोर, को मुल्क हिनखे इम्दाद ॾियण लाइ जेको अथव तयारु कोन्हे को। हे हिते हिननि को इम्दाद घुरियो सऊदी अरब त मुंड अचो पिया वञी इलेक्शन करायो, हुन पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। त दोस्तो ॻाल्हि ईअं, असांजे मुल्क जो को बि सेटअप कोन्हे को। जेको हिते हाणे जेको त नेट ते ॾिठो त सऊदी अरब खां हिकिड़ो छोकिरो वियो, हुनखे पकिड़े हुनखे हा पढ़ाई करे छॾियो अथनि। हाणे जेको सऊदी अरब को कमाए वियो आहे हुनखे हा पढ़ाई करे छॾियो आहे। हे असांजो कानून आहे, हा पढ़ाई उन्हनि खे छो था कनि जेके करोड़नि जो करप्शन कया वेठा आहिनि। वञी हुननि खे पकिड़े हुननि हा पढ़ाई फुल पढ़ाई हुननि जा कनि न, जेके करोड़ रुपया जेको करप्शन था कनि, जेको 5-10 हज़ार वारो जेको चोर आहे हुनखे पकड़ हा पढ़ाई कर, हा पढ़ाई हुननि खे छो था कनि। हा पढ़ाई मां त हिननि खे कीमो कनि जेके करोड़ रुपया जेको करप्शन कया वेठा आहिनि, मां उन्हनि कुझु बि न चवंदा। त बसि आहिनि माना हुकूमत जेका आहे ग़रीबनि जे लाइ। असां वटि 2 कानून आहिनि, हिकिड़ो अमीरनि जे लाइ, हिकिड़ो ग़रीबनि जे लाइ। जेको बकरी चोराए थो त उनखे हा पढ़ाई कर, को मोटरसाइकिल फुरे थो उनखे हा पढ़ाई कर, कीअं मतिलबु कूड़ो पवतान बीहे उनखे हा पढ़ाई कर, ऐं जेके करोड़ जो करप्शन कया वेठा आहिनि उनजे लाइ को कानून ई कोन्हे को, उन्हनि खे हा पढ़ाई कोन था कनि, उन्हनि खे अञा बि सजाए वठी था अचनि कोर्टुनि ॾे। त दोस्तो ॻाल्हि इहा, असां वटि को बि इंसाफ़ कोन्हे को बि कानून कोन्हे को, सभु को पंहिंजे मुंहुं हलंदो थो वठे। हे पेट्रोल पंप बंदि करे छॾीनि था, बसि अवाम माना परेशान लॻो पियो आहे। हाणे जना अस्पताल में जेको त तव्हां ॾिठो हूंदो, नेट ते माई वई आहे, हुते दवा जे लाइ माई गुम आहे। हे जेको अथव CC कैमरा में माई अचे थी, पोइ निकिरे नथी, ख़बर आहे काॾे हली वई। इहो असां वटि जेको अथव सिक्योरिटी आहे उतां जी। हे असांजी अस्पतालूं आहिनि, जेको वठी थो माई अस्पताल, माई गुम लॻी पई आहे, हे ख़बर ई कान थी पए असांजे मुल्क जो थींदो छा। पोइ दोस्तो ॻाल्हि इहा ई आहे त सभु जेका सो हिमत कयो ऐं तब्दीली आणियो, हिननि खे कढो। हे न त न छॾींदा असांजे मुल्क खे, कुझु बि न छॾींदा असांजे मुल्क में। त ॻाल्हि इहा ई आहे। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। असांजो जेको सो चैनल अथव, यूट्यूब चैनल अथव ऐं जेको फेसबुक पेज अथव, हे दिलबर चांडियो, हिन जेको सो इहो फेसबुक बि अथव ऐं यूट्यूब बि अथव, ऐं मुनीर में चांडियो हिन जो फेसबुक ऐं यूट्यूब अथव। ऐं असां लाशारी वेठो असांजे पोयां जेको मके में मॼायो आहे असां कचहरी करणु। अगरि असांजो जेको वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। सलाम वालेकुम।